शहदादपुर जी अदालती अहाते में उमराणी ऐं ख़ासखेली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो थियो आहे। 5 ॼणा रतो रत थी विया। ॿुधणी ते आयल धुरियुनि में अदालती अहाते में छेड़ो थी पियो। लठियुनि ऐं सिरोटनि जो वसकारो कयो वियो। झेड़े खां पोइ पुलिस टाला तलब कया विया। अदालत जे अंदरि ऐं ॿाहिरि सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। ज़ख़्मियुनि में गुलमीर उमराणी, ख़ान मोहम्मद उमराणी, गुलाब ख़ासखेली, साबू ऐं अब्दुल हकीम ख़ासखेली शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरियुनि में ज़रई ज़मीन जी मालिकीअ तां तकरार हलंदड़ आहे। अॼु संदन केस जी ॿुधणी हुई। शहदादपुर मां इन झेड़े जा वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल हमीद खोसो खां। अब्दुल हमीद, छा तफ़सील आहे तव्हां वटि इन झेड़े जा ऐं हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे? बिल्कुल मेहताब, शहदादपुर के एडिशनल पीशन कोर्ट में केसुनि की ॿुधणी ते आयल उमराणी ऐं ख़ासखेली बिरादरी के ॿिनि धुरियुनि में अदालती इहाते में झेड़ो थी पियो आहे। झेड़े सबब कोर्ट जो इहातो जंग जो मैदान बणिजी वियो, जॾहिं त झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबब ॿिन्ही धुर जा मजमूई तौर ते जेके 5 ॼणा आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में गुलमीर उमराणी, ख़ान मोहम्मद उमराणी, गुलाब ख़ासखेली, साबू ख़ासखेली ऐं अब्दुल हकीम ख़ासखेली शामिल आहिनि। जॾहिं त ख़ासखेली बिरादरी के ज़ख़्मियुनि खे शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जिते उन्हनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। झेड़े सबब ॿुधणी ते आयल माण्हुनि में जेको भाॼ पइजी वई। झेड़े वाक़े खां पोइ पुलिस अटालन खे वाक़े वारनि तलब कयो वियो आहे। झेड़े ते ज़ाब्तो आणण लाइ कोर्ट अंदरि ऐं ॿाहिरां जेका सिक्योरिटी आहे उहा इंतिहाई सख़्त कई वई आहे। पुलिस झेड़ींदड़ धुरियुनि खे हिफ़ाज़ती तहवील में वठी उन्हनि खे ॿाहिरि कढियो पियो वञे त जीअं ॿीहर जेको आहे सो इहो झेड़ो न थी सघे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमराणी ऐं ख़ासखेली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में तालके टंडो आदम थाणे जी हद ॻोठ कड़ियो बचल बोताणी में ज़रई ज़मीन जी मालिकी तां तकरार हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि जा हिक ॿिए मथां केस दाख़िल कयल आहिनि। ख़ासखेली बिरादरी तरफ़ां क़तल केस ऐं ज़ख़्मी करण जा केस दाख़िल आहे, जॾहिं त उमराणी बिरादरी पारां ज़रई ज़मीन ते झेड़ो करण जो केस दाख़िल कयल आहे। ठीक है, हमीद खोसो, मेहरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। सुबह